कंबर में ॾोही वारदातूं रुकिजी न सघियूं। कंबर बरकत शाह माले में बुरका पातल हिकु मर्द हिकु औरत पाण खे सिहत खाते जो ॼाणाए वैक्सीन करण जे बहाने मंज़ूर गोपांग जे घर में दाख़िल थी पिस्टल जे ज़ोर ते घर भातियुनि खे यरगमाल बणाए कबड जा ताला भञी 1.5 लख रुपया रोक रक़म 2 तोलनि जा सोना ज़ेवर खणी फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची मालूमात वरिती। पोइ रिहत मंज़ूर जो चवणु हुयो त मां घर न हुयुसि। पोयां कारा बुरका पातल ॿ ॼणा जिन में हिकु औरत हिकु मर्द हुयो वैक्सीन करण जे बहाने सां घर में दाख़िल थी पिस्टल जे ज़ोर ते मुंहिंजी ज़ाल ऐं धीउ खे यरगमाल बणाए हिकु कमरे में बंदि करे कबड जा ताला भञी 1.5 लख रुपया रोक रक़म 2 तोलनि जा सोना ज़ेवर खणी विया। हिन चयो त मां चुंकी रक्षा हलाईंदो आहियां। कुझु ॾींहं अॻु 1.5 लख में रक्षो विकिरो कयो हुयो। हिन एसएसपी कंबर खां मुतालबो कयो त जवाबदार गिरफ़्तार करे पैसा ऐं सोन वापसि कराए परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां गॾु मोहम्मद मिठल, कोशिश डिजिटल, कंबर।